अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अभी ॾिसी रहिया आहियो मेहरान टीवी न्यूज़। मां आहियां रुख़सार पंवर। सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। हंगामी अरब इस्लामी कॉन्फ्रेंस अॼु दोहा में थींदी। OIC मेंबर मुल्कनि जा सरबराह आला अमलदार शरीक थींदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ कॉन्फ्रेंस में पाकिस्तान जी नुमाइंदगी कंदो। पाकिस्तान पारां अरब इस्लामी टास्क फोर्स क़ाइम करण जी तजवीज़। पंजाब खां ईंदड़ बोझ जे पाणी सबब सिधो दरिया में 4 वधी वियो। पंजनंद वटि पाणी वहकरनि में वधीक 36,000 क्यूसेक लाद खां पोइ विचोले दर्जे जी बोझ डिक्लेयर। सिधो दरिया जे पाणी वहकरनि में मुसलसल इज़ाफ़ो। गुरु बैराज वटि वॾी, सख बैराज वटि विचोली ऐं कोठड़ी बैराज वटि नंढे दर्जे जी बोझ बरक़रार। 24 कलाकनि दौरान गुरु बैराज वटि पाणी वहकरनि में 21,000 क्यूसेक ऐं सख बैराज वटि पाणी वहकरनि में 6,000 क्यूसेक वाध रिकॉर्ड। गुरु बैराज वटि पाणी जो मथो 6,35,508 ऐं हेठां हिकिड़ो 6,03,988 क्यूसेक ताईं पहुची वियो। सख बैराज वटि पाणी जो मथां हिकिड़ो 5,38,000 क्यूसेक, हेठां हिकिड़ो 4,45,635 क्यूसेक रिकॉर्ड। कोठड़ी बैराज जो मथां हिकिड़ो 2,78,209 क्यूसेक ऐं हेठां हिकिड़ो 2,61,399 क्यूसेक थी वियो। पीपल्स पार्टी सांगड़ जो अॻवाणी अॻूणो MNA रोशनुद्दीन जोणे जो लाॾाणे कोरे वियो। रोशनुद्दीन जोणे जो बीमारी सबब इस्लामाबाद जे अस्पताल में इलाज दौरान दम ॾिनो। मढ़ टंडो आदम वेझो ॻोठ संजर जोणे जो आंदो पियो वञे। कारकुननि हामियुनि में ॾुख जी लहर। सदर आसिफ अली ज़रदारी, PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ॿियनि पारां ॾुख जो इज़हार। रोशनुद्दीन जोणे जो सिंध जे क्लासिकल वॾेरे शाहनवाज़ जोणे जो फर्ज़न ऐं फैसलनि जे अमीन मोहम्मद खान जोणे जो वॾो भाउ हो। रोशनुद्दीन पीपल्स पार्टी जी टिकट ते 3 भेरा MNA चूंडियो। हिकु भेरो ज़िले सांगड़ जो नाज़िम रहियो।